गमट वेझो कमिशारा ते पिपरी मोड़ वटि तेज़ रफ़्तार कार ऐं ट्रक में टक्कर जे नतीजे में औरतुनि सूधो 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे में ज़ख़्मी थियलनि खे इलाइक़े वासियुनि गेम्स अस्पताल मुंतक़िल कयो। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। ज़ख़्मियुनि मां हिकु ॼणे जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। हादसे में ज़ख़्मी थियलनि जी सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त ड्राइवर ट्रक छॾे मौक़े तां फ़रार थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। गमट वेझो कौमी शाहराह ते पिपरी मोड़ वटि तेज़ रफ़्तार कार ऐं ट्रक में टक्कर जे नतीजे में औरतुनि सूधो 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे में ज़ख़्मी थियलनि खे इलाइक़े वासियुनि गेम्स अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मियुनि मां हिकु ॼणे जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। हादसे में ज़ख़्मी थियलनि जी सुञाणप न थी सघी आहे, जॾहिं त ड्राइवर ट्रक छॾे मौक़े तां ई फ़रार थी वियो। चिनासी नवां खे अफ़सोसनाक ख़बर बाबति आगाह कयूं पिया। गमट वेझो कौमी शाहराह ते पिपरी मोड़ वटि तेज़ रफ़्तार कार ऐं ट्रक में टक्कर जे नतीजे में औरतुनि सूधो 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे में ज़ख़्मी थियलनि खे इलाइक़े वासियुनि गेम्स अस्पताल मुंतक़िल कयो। ज़ख़्मियुनि मां हिकु ॼणे जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। इन हवाले सां गंबट खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ मेमण लाइन ते मौजूदु आहे। जी मुमताज़, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां? बिल्कुलु सोनिया, मां तोखे ॿुधायो आहे त गंबर जी क़ौमी शाहराह ते पिपरी मोड़ वटि जेको आहे तेज़ रफ़्तार कार ऐं ट्रक में जेको आहे टक्कर थी पई आहे, जंहिंजे हादसे में जेको आहे ॿिनि औरतुनि समेत जेके 4 ॼणा आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। मां तोखे ॿुधायो त हादसे में जेके ज़ख़्मी थियल आहिनि उन्हनि खे हिते मौजूदु इलाइक़े वासियुनि जेको आहे खणाए घंटी जोगी हालत में जेको आहे जिम्स अस्पताल मुंतक़िल कराए छॾियो आहे। मां तोखे ॿुधायो त जेका ज़ख़्मी आहिनि उन्हनि मां हिकु ॼणे जी जेका हालत आहे उहा नाज़ुक ॿुधाई थी वञे। हादसे में जेके ज़ख़्मी थिया उन्हनि जी हिन वक़्तु जेको आहे सुञाणप न आहे थी सघी, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे जेको आहे तिबी इमदाद ॾिनी थी वञे। जॾहिं त जेको ट्रक ड्राइवर आहे उहो ट्रक खे मौक़े ते छॾे जेको आहे फ़रार थी वियो आहे। जेकी गंबर पुलिस जेको आहे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। उन मौक़े ते जेको आहे गंबर पुलिस जो चवणु आहे त हीउ जेको हादसो आहे उहो कार पारां जेको आहे ट्रक खे क्रॉस करण दौरान जेको आहे पेश आयो आहे। ठीकु आहे मुमताज़, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।